असांजे ॿियो मुक़रर साईं अल्ताफ़ मुल्कानी साहब खे गुज़ारिश आहे पाण अचे ऐं अचे मखदूम तालुक मोला जे फ़न फ़िक्र ते रोशनी विझे। कंदे कंदे कशाला केच ॾे, कंदे कशाला केच ॾे वेला विच प्याम, कंदे कशाला केच ॾे वेला विच प्याम, ॿधी सूरन संदरो डूंगर सभु डोरियाम, सवें साथ गॾियाम पर पिरीं पार न हिकिड़ो। दोस्तो, मुख़्तसरन साईं जी शख़्सियत जो जेकॾहिं पहलुअनि ते ॻाल्हाइजे त पाण 9 लखी गोदड़ी जे सहरवर्दी सिलसिलो जा अवेसी ऐं सहरवर्दी सिलसिले जा 17 गादी नशीन हुआ। संदन रूहानियत जे जेकॾहिं रूहानियत जे पहलुअनि ते ॻाल्हाइजे त उहो हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे जिन ते बि ॻाल्हाए सघिजे थो। ऐं सहरवर्दी अवेसी जेको सिलसिलो आहे उहो असांजी रूहानी सिलसिले में तमामु वॾी अहमियत वारो सिलसिलो आहे। पर उन खां हटी करे अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे उहो आहे साईं तालिब मुल्ला जिन जे अदबी ख़िदमतुनि जे हवाले सां ऐं उन्हनि ते जेको असांजो बुनियादु जेको आहे उहो उन ते ॻाल्हाइणो आहे। साईं हिकिड़े पासे रूहानी गादी जा 17 गादी नशीन हुआ, ॿिए पासे अदीब शाइर ऐं अदीबनि ऐं शाइरनि जा सरपरस्त बि हुआ, फ़नकारनि जा सरपरस्त बि हुआ। टे पासे संदन शख़्सियत सियासी हवाले सां तमामु वॾी अहमियत माणे थी। संदन ख़ानदान जूं जेके सियासी ख़िदमतूं आहिनि उहो हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे त पीपल्स पार्टी सां लाॻापियल रहिया ऐं पीपल्स पार्टी सिंध खे छा ॾिनो छा न ॾिनो आहे उहो वरी हिकु अलॻि मौज़ू आहे। पर साईं जी जेकॾहिं सियासी शख़्सियत ते ॻाल्हाइजे त सियासी ख़िदमत जी शुरूआत पाण म्यूनिसिपल कमेटी हाला खां कयूं। ऐं पहिरियों दफ़ो साईं पाण जो हिकिड़े इंटरव्यू में ॿुधाइनि था त पहिरियों दफ़ो खेनि पंहिंजे चाचा जे चवण ते म्यूनिसिपल कमेटी जा मेंबर थिया, पर ॿियों दफ़ो पाण ख़्वाहिश कयूं त मूंखे म्यूनिसिपल कमेटी हाला जो मेंबर कयो वञे। साईं जिन खां पुछियो वियो छो? पाण चवंदो ख़िदमत जी जेका ख़ल्क़ जी जेका ख़िदमत आहे उहा इन तरीक़े सां बहितर अंदाज़ में करे सघिजे थी जंहिंजे करे पाण जेको आहे इन पासे आया, सियासत जे पासे आया ऐं सिंध ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वाइस चेयरमैन सियासी हवाले सां रहिया ऐं आख़िर ताईं रहिया। दौरे जो ॿिया मीर पीर ऐं सिंध जा वॾेरा मार्शलाई दौर में छॾे भॼी विया, पर इहा संदन मुस्तक़िल मिज़ाज हुई त पाण आख़िर ताईं जेको पीपल्स पार्टी सां रहिया। पर बावजूदि उनजे संदन दिलि में सिंध ऐं सिंधी माण्हुनि जा दर्द हुआ, जिन जो सबूत इहो आहे त जॾहिं भुट्टो साहिबु सदर थियो त क़ौमी असेंबली में मखदूम साहिब जेका तक़रीर कई उन में पाण भुट्टे साहिब खे इहा तजवीज़ ॾिनो त सिंध रेजिमेंट क़ाइमु कयो ऐं उनजो जेको सेंटर आहे उहो हैदराबाद में रखो या सखर में रखो, छाकाणि त जेको सिंधी माण्हू जेको फ़ौज में नथो वञे उन सां जेको नारवा सलूक थिए थो, जंहिंजे करे साईं मखदूम तालिब मुल्ला जी उहा जेका सिंध रेजिमेंट क़ाइमु करण जी जेका तक़रीर आहे उहा क़ौमी असेंबली रिकॉर्ड ते मौजूदु हूंदी। त इन हवाले सां साईं मखदूम तालिब मुल्ला जेके सियासी हवाले सां ॿियूं बि काफ़ी सारियूं जेके ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। सिंध क़ौमी इत्तेहाद जो साईं GM साहिब जॾहिं इजलास सॾायो ऐं साईं तालिब मुल्ला खे बि उन जी दावत हुई त उन वक़्तु बि साईं तालिब मुल्ला पाण तबियत जे करे न वञी सघिया, पर मखदूम ख़लीक वियो ऐं उन मौक़े ते जेको साईं तालिब मुल्ला सिंध क़ौमी इत्तेहाद जे हवाले सां जेको शेर लिखी मोकिलियो उहो शेर मेहरान जे 94 नंबर में तालिब मुल्ला नंबर में छपियल आहे। उन में सिंध जे वसीलनि जी ॻाल्हि थियल हुई। माना त साईं तालिब मुल्ला वटि जेकॾहिं सियासी तौर ते पीपल्स पार्टी सां वाबस्ता हूंदे सिंधी माण्हुनि जो ऐं सिंध जो दर्द उन्हनि जे दिलि में मौजूदु हो। अहिड़ी तरह कंहिं दोस्त हिते अॻु में ॻाल्हायो पिए रुजत परस्ती ऐं तरक़ी पसंदी जे हवाले सां त तारिक अशरफ हिकिड़ो इंटरव्यू वरितो हो बरसाति लाइ साईं तालिब मुल्ला जिन खां। साईं खां साॻियो ई सुवालु कयो, साईं तव्हां तरक़ी पसंदि हुयो या रुजत परस्त हुयो ऐं तव्हां ते माना चवनि था त तव्हां जेको रुजत परस्त शुरा में हो। त पाण फरमाईंदा जेकॾहिं अलाह ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असां ॻाल्हि कयूं था, जेकॾहिं इन ते रुजत परस्ती जो इल्ज़ाम लॻे थो त भली लॻे, बाक़ी जेकॾहिं फ़ारसी शाइरी सिंधी ॿोली में फ़ारसी जा लफ़्ज़ ऐं तरकीब इस्तेमालु करण जो जेकॾहिं इल्ज़ाम जेकॾहिं तव्हां रुजत परस्ती था चओ त पोइ अयाज़ जो भौर भरी आकाश जा जेके ग़ज़ल आहिनि उहे पोइ ॾिसो उन में बि जेको तव्हांखे फ़ारसी जा लफ़्ज़ मिलंदा। अहिड़ी तरह पाण इहो फरमायूं त जेकॾहिं बाक़ी मौज़ूआती हवाले सां असां रोशन ख़्याली ऐं खे पसंदि कयूं था ऐं मौज़ूआती जेकॾहिं साईं मखदूम तालिब मुल्ला शाइरी उन में तव्हांखे रूहानियत ऐं रोशन ख़्याली ऐं सिंध दोस्ती इंसान दोस्ती तव्हांखे साईं मखदूम तालिब मुल्ला जे फ़िक्र में नज़र ईंदी। ऐं पाण इहो बि चयूं त तारिक अशरफ खे त पोइ असां लिबरल आहियूं, असां जेके आहियूं सो साईं तालिब मुल्ला चयो त असां लिबरल आहियूं।
असां इन ख़्याल चाहियूं, रोशन ख़्याली चाहियूं था सिंधी माण्हुनि जी, आम माण्हू हारियुनि नारियुनि जी। जेकर साईं तालिमुल्ला जी शाइरी पढ़ो त उन में तव्हांखे आम माण्हू जी बि ॻाल्हि मिलंदी। ऐं उन में त इन हवाले सां ॾिसजे साईं तालिमुल्ला जेके हुआ उहो पाण रोशन ख़्याल ऐं इंसान दोस्त ऐं सिंध दोस्त शाइर हुआ। इन में को बि शक न आहे, भली को उन्हनि ते कहिड़े बि क़िस्म जी तनक़ीद करणु केरु बि करे सघे। उन खां अलावा साईं जूं टे अदबी हालत, टे ख़िदमतूं वरियूं हुयूं। हिकिड़ो मुहक़िक़ हुआ, सिंधी लुग़ात सिंधी मुख़फ़फ़ात जेका आहे। उन खां पोइ साईं मुतरजम इमाम ग़ज़ाली जा ख़त ऐं ख़ुदशनासी फ़ारसी मां हिकिड़ो किताबु तर्जुमो कयूं। इन हवाले सां त साॻे वक़्तु जेतिरे पाण जेॾा वॾा शाइर हुआ ओॾा वॾा पाण नसर निगार हुआ। संदन किताब सिंधी काफ़ीअ जे फ़न ऐं फ़िक्र ते जंहिं दोस्त पढ़ियो आहे त यकीनी तौर ते निज सिंधी सनफ़ आहे काफ़ी। ऐं जेका पंहिंजो मौत पाण मरी वञे हा, जेकर उन में तालिमुल्ला शाइरी न करे हा, जेकर उन काफ़ी ते जे तालिमुल्ला शाइरी न करे हा, उन काफ़ी ते जेके तालिमुल्ला किताब न रखिया त इहा सिंधी शाइरी जेका सनफ़ आहे काफ़ी अॼु असांखे ॻोल्ही कान लभिया। त यकीनी उन खां अलावा मौसीक़ी उस्ताद सिंधे ख़ान खे पाण वटि हाला में रहिया आहियूं। उन वटां मौसीक़ी सिखिया ऐं पाण सॼी उमिरि खोड़सारनि अदीबनि, शाइरनि ऐं फ़नकारनि जी सरपरस्ती कंदा रहिया। ऐं बज़्म तालिमुल्ला जे पारां पाण हिकिड़ी प्रेस हाला में क़ाइमु कयूं, जंहिंजे पारां केतिरनि अदीबनि शाइरनि जा किताब क़ाइमु थींदा रहिया। पाण फिरदोस नाले सां हिकिड़ो रिसालो बि जारी करायूं। अहिड़ी तरह पाण हाला में स्कूल क़ाइमु करायूं। साईं जिन जे जेके समाजी ख़िदमतुनि ते ॻाल्हाइजे त उहो बि हिकिड़ो अणखुट मौज़ू आहे। जेके पाण समाजी ख़िदमतूं कयूं अथनि, संदन अदबी ख़िदमतूं बि अणखुट आहिनि। संदन संदन ख़ानदान जूं जेके रूहानी ख़िदमतूं आहिनि उहे बि अणखुट आहिनि। जो जॾहिं सूफ़ी शाइना शहीद जे ख़िलाफ़ु हिकिड़ी मुहिम हली हुई त मुख़्तलिफ़ गादियुनि खां फ़तवा वरितूं पियो वियो सूफ़ी शाइना जे ख़िलाफ़ु। उन वक़्त जा जेके गादिन सूफ़ी शाइना जा हमअसर हाला जा जेके उन वक़्त जा गादी नशीन हुआ, जॾहिं उहा फ़तवा उन्हनि वटि आई त तव्हां सूफ़ी शाइना जे ख़िलाफ़ु जेको आहे सो फ़तवा ते सही कयो। त पाण चयूं त फ़क़ीर जो कमु आहे फ़क़ीर तां सिर ॾियणु। असां ईअं नथा करे सघूं त असांजो इहो बि कमु न आहे त उन जे ख़िलाफ़ु कीअं फ़तवा ते असां सही कयूं। इहा बि हाला जी मख़दूमनि जी संदन ख़ानदान जी इहा हिकिड़ो वॾो कारनामो आहे। त उन वक़्तु जेके ॿिया पीर मीर सूफ़ी शाइना जे ख़िलाफ़ु आहे, हाला जा गादी नशीन उन दौर जा जेके हमअसर हुआ सूफ़ी शाइना शहीद जा, उन्हनि इनकार कयो सूफ़ी शाइना जे ख़िलाफ़ु बीहण खां। अहिड़ी तरह साईं जेम्स सां साईं जा तमामु सुठा तालुकात हुआ। साईं जी सालगिरह ते जेको आहे बाक़ाइदे हिकिड़ो पंहिंजो वफ़द मोकिलींदा हुआ, कॾहिं पाण बि शरीक थींदा हुआ। त यकीनी तौर ते साईं तालिमुल्ला असांजी सिंध जा हिकिड़ा तमामु वॾा रूहानी ऐं शाइर अदीब हुआ, जिन जे लाइ जिन जे ख़िदमतुनि ते असां हिकिड़ी हिन निशस्त में पूरा नथा करे सघूं। अञा बि उन ते तहक़ीक़ जी ज़रूरत आहे। तव्हां दोस्तनि जी महिरबानी, मूंखे ॿुधो।